अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि व बरकातुहू। असीं पढ़ूं पिया सूरत बक़रा। हाणे असां हींअर पढ़ीसूं बक़रा माना गऊं जे कुहण जो जेको मिसाल हो 67 आयत खां वठी 73 नंबर आयत ताईं। हिन जो अहवाल आहे तौरात जे ॿिनि किताबनि में। नंबर्स यानी सेंसस जो किताबु आहे, नंबर्स जे 19 चैप्टर में, ऐं ड्यूटरानॉमी जेको 5 किताबु आहे उन मंझि 21 चैप्टर आहे, उन मंझि इहो गऊं जो अहवालु आहे, इहो जेको हिन में आयो आहे। बहरहाल इहा ॻाल्हि थी, गऊं नथे कुठाऊं, पोइ वरी नेठि कुठाऊं, जो माण्हू हिकिड़ो मारियो हुअऊं, पोइ उनखे अलाह सुब्हानहू ताला जीअरो करिणो हुयो ऐं उनजो वातां ॿुधाइणो हो त फलाणे माण्हू मूंखे मारियो आहे। पोइ थियो वाक़ियो ऐं अलाह ताला जो ॾेखारियो हुनखे। हाणे असां पहुतासीं 73 नंबर आयत ताईं। फ़क़ुल नदरबूहु बिबादिहा कज़ालिक युहयी अल्लाहुल मौता व युरीकुम आयातिही लअल्लकुम ताक़ून। जीअं तव्हांखे आयतूं ॾेखारे त ऐं जीअं तव्हां अक़ुलु धारियो। हाणे इहे थियूं 73 आयतूं। हाणे अॻिते था पढ़ूं। औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। सुम क़सत क़ुलूबकुम, तव्हांजूं दिलियूं सख़्तु थी वेंदियूं। हाणे दिलि जे सख़्तु हुअण जो मिसाल हाणे हिते अचे थो हिकिड़ो, 3 मिसाल बल्कि हिते के पथर जहिड़ियूं दिलियूं सख़्तु थी वेंदियूं। तव्हांजो हिकिड़ो मिसाल ॾिनई, पर जीअं पथर बि जेको आहे ख़ुदि अहिड़ो आहे जंहिं मथां नहरूं थियूं फुटनि, जंहिं मथां स्प्रिंग्स अचनि वग़ैरह, ऐं के पथर जेके आहिनि से अलाह जे ख़शियत खां किरी था पवनि। पर तव्हां अहिड़ो सख़्तु आहियो यहूद जे मुतलिक़, ऐं असां बि मुस्लमान बि अहिड़ा ई के सख़्तु दिलि आहियूं। यहूद जो मिसाल आहे हिते, पर असां सां बि लॻे थो त मतिलबु त उन खां बि आहे हींअर जेको चट खाते जो माण्हू जेका हुकूमत कनि पिया, 70 साल खां हिते फ़लस्तीन ते कब्ज़ो जन कयो आहे, त तमामु ज़ुल्म ॿारे वेठा आहिनि। ऐं उनखे सॼी यूरोप जी ऐं अमेरिका ऐं वेस्ट जेको आहे सॼो, छो जो उहे नसारा आहिनि, यहूदियुनि खे मदद था पिया कनि, त इहो वॾो ज़ुल्म हिकिड़ो थियो आहे। उनजी जो ज़िक्र आहे हिते। ऐं अहिड़ो मिसाल अलाह ताला जबलनि जी, यानी जेके अलाह ताला फरमायो त जेकॾहिं जबलनि ते आउं क़ुर ई नाज़िल कयां, सूरत हशर में फरमाई त ख़शियत खां टुकड़ा टुकड़ा थी पवे। ऐं ॿिए हंधि फरमाए सूरत अहज़ाब, ॿिए हंधि किथे त पंहिंजो जबलनि अमानत वठण खां इनकार कयो। त मतिलबु त जबलनि खे बि, पथरनि खे बि जेको आहे सो चङाई आहे, इंसान में जेका आहे उन खां वधीक सख़्ती आहे, ऐं ज़ुल्म ऐं वहशत आहे, दादागिरी, बेहूदगी आहे। औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। सुम्म क़सत क़ुलूबुकुम मिन बअदि ज़ालिका फ़हिय कल हिजारत, जहिड़ो ॼण पथर वांगुरु थी वियो। ऐं अशद्दु क़स्व, हुनजी सख़्ती जेका पथर खां बि सख़्तु वधीक। व इन मिनल हिजारति लमा यतफ़ज्जरु मिन्हुल अनहार व इन मिन्हा लमा यशक़्क़क़ु फ़यख़्रुजु मिन्हुल माउ व इन मिन्हा लमा यहबितु मिन ख़शियतिल्लाह वमा अल्लाहु बिग़ाफ़िलिन अम्मा तअमलून। ऐं तव्हीं जेके कम करियो था, हे यहूदियो, हे मुस्लमानो, हे नसाराओ, जेको तव्हीं कमु करियो था, ख़ुशूसन यहूदियुनि ॾांहुं आहे इशारो, पर असांखे पाण जे आरसी बि ॾिसणु खपे। बेगाफ़िल, अलाह ताला गाफ़िल न आहे तव्हांजे कमनि खां, तव्हां जेको करियो था, जेको करियो पिया पाकिस्तान वारा हाकिमाओ, जेके मुसीबत कयो पिया, जेके मॉलनि में जेके पंहिंजो मुतफ़िफ़ीन जेको वज़न घटाए था ॾियो ऐं वठो था पकड़ करे, ऐं जेको ज़ुल्म धरती ते रिश्वत जेका वठो था, सम्झो इहा अलाह ताला खां गाफ़िल न आहे। अलाह ताला उन खां गाफ़िल न आहे। वमा अल्लाहु बिग़ाफ़िलिन अम्मा तअमलून, जेके तव्हां अमल करियो था उन खां अलाह ताला गाफ़िल न आहे। अफ़ततमऊन अन युमिनू लकुम वक़द कान फ़रीक़ुम मिनहुम यसमऊन कलामल्लाह सुम्म युहर्रिफ़ूनहु मिन बअदि मा अक़लूहु व
वहुम यअलमून। छा तव्हीं इन ते इत्मिनान मुतमइन आहियो त तव्हां ईमान आणियो ऐं कलाम अलाह जो ॿुधो, पोइ कलाम खे फेराए पंहिंजी जाइ तां हटाए हिन पासे हुन पासे उबतो सुबतो करे हुन जी हिकिड़ी ॻाल्हि जे बदिरां ॿी ॻाल्हि लिखी छॾियो। इहो तव्हांखे चङी इन ॻाल्हि ते मुतमिन आहियो, इन खे तव्हांखे मज़ो थो अचे। अफ़ततमाऊन त तमा था करियो, ततमाऊन तमा था करियो। अफ़ततमाऊन इहो मेनू तव्हीं चाहियो था, यानी हिर्स आहे, इन खे लालच आहे तव्हांखे इन ॻाल्हि जी त तव्हां ॿुधो ऐं पोइ वरी पंहिंजे तरफ़ां बदिलाए छॾियो। अफ़ततमाऊन युमिनू लकुम वक़द कान फ़रीक़ुम मिनहुम यसमाऊन कलाम अल्लाह सुम्मा युहर्रिफूनहू, पंहिंजी जाइ तां बदिला हर्फ़ तहरीफ़ करे छॾियो कलाम जी, अलाह ताला जे। मिन बअदि मा अक़लू, जेका अक़ल में अची वई तंहिंखां पोइ वरी बदिलाए चई इहा न मूंखे खपे, मूंखे हीअ खपे, हीअं जे न हीअं, हीअं न हीअं। क़ुर अलाह ताला हीअं थो चए पर आउं चवां थो हीअं। हाणे हीअ जेके आहे न असांखे चवंदा क़ुर बदिलायो फलाणियूं फलाणियूं हितियूं आयतूं, हू जेको हिंदुस्तान में मुस्लमान वेठो आहे उहो वरी मोदीअ खे दरख़्वास्त थो करे पंहिंजे इन सुप्रीम कोर्ट जेका आहे इंडिया जी, त हीअ मुस्लमाननि जो किताब जेको आहे सो तूं वारो कर ऐं इहो बदिलाए छॾ ऐं हिन मां हीअ हेतिरियूं आयतूं जेके आहिनि कढी छॾ। हाणे तुंहिंजे पीउ ॾाॾे खे का हुकूमत ॾिनी आहे, अलाह ताला अख़्तियार ॾिनो आहे त तूं किताब क़ुर बदिलाए ऐं ॿियो किताब हुते रखी युहरिफून अल कलिम अन मवादे ई, तोखे कहिड़ो अक़ुलु किथां आयो आहे ऐं उहो मुस्लमान आहे। وَإِذَا لَقُوا الَّذِينَ آمَنُوا قَالُوا آمَنَّا، जॾहिं मोमिननि खे ॾिसंदा चवंदा असां ईमान आंदो आहे। وَإِذَا خَلَا بَعْضُهُمْ إِلَىٰ بَعْضٍ، पोइ जॾहिं पाण हिक ॿिए वटि वञनि था, अॻे फरमाई जॾहिं पंहिंजे शैताननि वटि वञनि था, त हिते चए थो पंहिंजे हिक ॿिए वटि वञनि था। وَإِذَا خَلَا بَعْضُهُمْ إِلَىٰ بَعْضٍ قَالُوا أَتُحَدِّثُونَهُمْ بِمَا فَتَحَ اللَّهُ عَلَيْكُمْ، तव्हां छा ला ॻाल्हियूं था ॿुधायो, यानी तो यहूदी हिक ॿिए खे चवंदा पंहिंजियूं तौरात जूं ॻाल्हियूं मुस्लमाननि खे न ॿुधायो, हिन खे सम्झ में अची वेंदियूं त वरी असांजो मथो ख़राबु कंदा ऐं तव्हां हुननि खे न ॿुधायो। قَالُوا أَتُحَدِّثُونَهُمْ بِمَا فَتَحَ اللَّهُ عَلَيْكُمْ، जेको अलाह ताला तव्हां ते खोलियो आहे, यानी तौरात में जेके अराज़ तव्हांखे ॾिनल आहिनि उहे मुस्लमाननि ते वाज़े न करियो। बिमा फ़तह अल्लाहु अलैकुम लियुहाज्जूकुम, जो तव्हां सां हुजत कनि, दलील बाज़ी कनि, तव्हांखे वरी पोइ ॾे वठि कनि पंहिंजो त तव्हीं कूड़ायो तव्हां कहिड़े नमूने सां। लिहाज्जूकुम बि इंद रब्बिकुम, अलाह ताला वटि पोइ हुजत कंदा, तव्हां हीअ ॻाल्हि जी असांखे ख़बर हुई ऐं तव्हां अहिड़े नमूने सां तारीफ़ कई कलाम में तौरात मंझि ऐं तौरात खे बदिलायूं। हाणे वेस्टर्न स्कॉलर्स सभई मञनि था त जेके आहिनि से हिननि तौरात खे अहिड़े नमूने सां बदिलायो आहे। وَإِذَا خَلَا بَعْضُهُمْ إِلَىٰ بَعْضٍ قَالُوا أَتُحَدِّثُونَهُم بِمَا فَتَحَ اللَّهُ عَلَيْكُمْ لِيُحَاجُّوكُم بِهِ عِندَ رَبِّكُمْ أَفَلَا تَعْقِلُونَ، हू पंहिंजे पाण खे चए अक़ुलु अथव त इहा मुस्लमाननि खे न ॿुधायो, मुस्लमाननि खे ख़बर न पए त तौरात में छा आहे, त पोइ तव्हां ते हुजत कंदा। त हाणे असांखे खपे त तौरात हींअर पढ़ूं, नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ज़माने में त मन हुई बराबरि त जीअं ख़लत मिलत न थी वञे क़ुर शरीफ़ सां, तौरात जूं ॻाल्हियूं मिक्स न थी वञनि, इन करे मना फ़रमायूं। पर हीअं असांजे स्कॉलर्स खे घटि में घटि ॿियनि खे न त असांजे आलिमनि खे तौरात जो इल्मु हुअणु घुरिजे, जो इन्हनि माण्हुनि सां ॻाल्हि ॿोल करे सघे, न त उहे असां ते चढ़त कंदा ऐं असांखे वरी काफ़र बनाइण जी कोशिशि कंदा, असांखे यहूदी ऐं नसारा बनाए छॾींदा। असां पंहिंजो हुननि जो इल्मु असांखे तौरात जो हुजे, असांखे क़ुर जो बि इल्मु हुजे, तौरात जो बि इल्मु हुजे, पर ईअं न माण्हू क़ुर जो इल्मु आहे कोन को तौरात जो इल्मु आहे त पोइ माण्हू मुंझी पवंदो। أَوَلَا يَعْلَمُونَ أَنَّ اللَّهَ يَعْلَمُ مَا يُسِرُّونَ وَمَا يُعْلِنُونَ، छा उहो नथा ॼाणनि त अलाह ताला त सभु कुझु ॼाणे थो, जेको ॻुझो तव्हां ॻाल्हायो था, जेको ॻुझियूं रखियो था ॻाल्हियूं उहे बि ॼाणे थो, ऐं जेको ऐलानी ॻाल्हियूं कयो था उहे बि ॼाणे थो। وَمِنْهُمْ أُمِيُّونَ، ऐं इहे तौरात जेके आहिनि यहूदी आहिनि नसारा आहिनि, इन्हनि में घणा उम्मी आहिनि, उन घणा अणपढ़ियल आहिनि, तौरात मां वाक़िफ़ न आहिनि,
पंहिंजे इंजील मां वाक़िफ़ु न आहिनि, ज़बूर मां वाक़िफ़ु न आहिनि, ईअं धुके ते कमु हलाइनि था। घणा अणपढ़ियल आहिनि, उमी आहिनि, तव्हां वांगुरु, ॿियनि वांगुरु, असां ॼटनि वांगुरु। हिंदू असांखे चवंदा ॼट आहिनि, मुस्लमान जेको आहे ॼट आहे, पाण जी संस्कृत पढ़ियल आहिनि। ومن أميون لا يعلمون الكتاب إلا أماني जेको पंहिंजे सिद्धनि ते था हलनि, किताब जी का ख़बर कान्हे हुननि खे। وإن هم إلا يظنون ऐं रुॻो धुकेबाज़ी ज़न पंहिंजे कंजक्चर ते कमु था हलाइनि। فويل للذين يكتبون الكتاب بأيديهم पोइ उन्हनि ते वयल आहे जन पंहिंजे पाण हथनि सां, यानी हथनि सां त असीं क़ुर बि लिखी सघंदा, पर पंहिंजे यानी अलाह ताला न मोकिलियो आहे, उहो वरी पंहिंजे तरफ़ां उहो त लिखी छॾियूं, इहा माना यानी वयल आहे उन्हनि ते, यहूदियुनि ते, नसारनि ते, जन किताब खे अलाह ताला जेको न हो मोकिलियो उहो हुन में लिखी छॾियऊं, अलाह ताला जेको मोकिलियो उनखे कढी छॾियऊं, बे ऐदी पंहिंजे हथनि सां हेर फेर करे छॾियऊं, फेरो घेरो करे छॾियऊं। فويل للذين يكتبون الكتاب بأيديهم ثم يقولون هذا من عند الله पंहिंजे हथ सां लिखी ते पोइ चवंदा हीअ अलाह वटां आहे, अड़ी बि न, हीअ अलाह वटां किथां आहे। ثم يقولون هذا من عند الله ليشتروا به ثمنا قليلا त उन तां जीअं थोरा पैसा कमाए सघनि, यानी पंहिंजो को दुनियादारी जो को गर्ज़ अथनि उन जे लिहाज़ खां उहो बदिलाईंदा था, तौरात खे बदिलाईंदा, हिमत कनि था, इंजील खे एॾी हिमत अथनि जो क़ुर शरीफ़ खे बदिलाइण जी कोशिशि कनि था। क़ुर शरीफ़ अलाह ताला जो असां लाथो आहे ऐं असीं उन जा पंहिंजो गार्ड आहियूं, असीं हुनखे इना नहनु नज़लना ज़िक्र व इना लहू लहाफ़िज़ून, असीं हिफ़ाज़त करण वारा असीं आहियूं, तंहिं करे क़ुर खे को बदिलाए नथो सघे। घणी कोशिशूं कंदा उबता सुबता विझण हुन में पंहिंजे तरफ़ां, पर पोइ अलाह ताला जो निज़ाम अहिड़ो आहे जो माण्हू हज़ारनि लखे जेके आहिनि से हाफ़िज़ आहिनि क़ुर जा, हुननि खे क़ुर यादि आहे, तव्हां कूड़ो क़ुर ठाहींदव त मुंहं में तव्हांखे हणंदा उछले, चवंदा आहियो तव्हांजो कूड़ो आहे क़ुर। فويل للذين يكتبون الكتاب بأيديهم ثم يقولون هذا من عند الله ليشتروا به ثمنا قليلا فويل لهم مما كتبت أيديهم وويل لهم مما يكسبون ऐं जेको कमायाऊं उहो बि अलाह ताला चए थो वैल उन जे तरफ़ मार्फत तव्हां ते उन्हनि ते थींदो, वैल जो मिमा यक्सिबून जेको कमायूं सो बि वैल, पेट में सूर, ॿार बुछड़ा, उन सां जेको कमायूं हुन सां। وقالوا لن تمسنا النار إلا أياما معدودا यहूदी चवंदा, नसारा चवंदा असांखे थोरो बाहि दोज़ख जी जेका आहे असां घणो कोन छुहंदी, रुॻो थोरो अयामनि महदूद आहे, थोरा ॾींहं, यानी 2-3 ॾींहं असांखे मोकिलींदा खणी, पोइ असां बि मुस्लमान भाइयूं दादा हा असांखे मिली जन्नत में मोकिले छॾींदो नेठि, कॾहिं थोरो बि मोकिलींदो असांखे जहन्नम में खणी 2-3 ॾींहं, पर 2-3 ॾींहं बि उहे सख़्तु आहिनि, उहो हिकिड़ो लम्हो जेको दोज़ख जो उहो बि वॾो आहे, पर पोइ माण्हू इन अमानी में रहे थो 2-3 ॾींहं हुते रही ऐं निकिरी न सघो, पोइ थी सघे हज़ारनि साल पिया हुजे जहन्नम में, बुछड़ाइनि जे करे, रिश्वतुनि जे करे, ज़ुल्मनि जे करे, क़त्लो गारत गरियुनि जे करे, हीउ जेको क़ुर सां तव्हां मस्ख़री था कयो वेठा, पंहिंजो यस्तहज़ऊन ऐं पंहिंजो इस्तिहज़ा था करो, तदहीक था करियो, टोकूं था करियो क़ुर ते, रसूल ते, नबी पाक ते, त पोइ वॾी बुछड़ी हालत थींदव। وقالوا لن تمسنا النار إلا أياما معدودة قل اتخذتم من الله أحدا فلن يخلف الله وعده पोइ हुन खां पुछ तव्हां सां अलाह ताला अहिड़ो वाइदो कयो आहे त आउं तव्हांखे 2-3 ॾींहं मोकिले ऐं पोइ वरी कढी छॾींदुसि, अहिड़ो ऐं हिन वाइदे जी मुखालिफ़त कोन कंदुसि, अहिड़ो को मूं वाइदो तव्हां सां कयो आहे छा? जे कुफ़्र कंदव, शिरक कंदव त पोइ विझंदोसांव सदाईं हमेशह जे लाइ, अबदन ख़ालिदन फ़ीहा अबदा। يخلف الله وعده أم تقولون على الله ما لا تعلمون या चवनि था अलाह ते उहा ॻाल्हि जंहिंजी हुनखे इल्मु न आहे, हक़ीक़त इहा ई आहे जंहिंजी ॻाल्हि न अथनि ख़बर न अथनि, उहा चवनि था त अलाह ताला ते
वला मन कसब सईयातिन, बेशक जंहिं बुछड़ाई कमाई, ख़राबु ॻाल्हि कई, अलाह ताला ते बहतान विधो। वला मन कसब सईयातिन वहातत बिही ख़तीअतहू, ख़तीअत संदसि ख़ता जेका घेरो करे वई हली हुनखे, यानी वकोड़े वई, यानी उन में काबू बीही वियो हलियो। वहातत बिही ख़तीअतहू फउलाइका असहाबुन नार हुम फ़ीहा ख़ालिदून, उहे जहन्नम जा माण्हू आहिनि ऐं जहन्नम में हमेशह रहंदा, हुनखे निकिरण जी का बि वाइदो कोन्हे को अलाह ताला वटां। इहो पक करे ॼाणो असां मुस्लमाननि जो बि हाल अहिड़ो आहे ऐं काफ़रनि पंहिंजे यहूदियुनि जो ऐं नसारनि जो बि हाल इहो आहे, जेके चवंदासीं 2-3 ॾींहं वेंदासीं बसि वरी निकिरी ईंदासीं, छो त असीं त अलाह जा ॾाढा प्यारा आहियूं, पर पोइ शिरक बि कंदासीं, ज़ुल्म बि कंदासीं, क़त्ल गारत गरियूं बि कंदासीं, रिश्वतूं बि वठंदासीं, वैलुल मुतफ़िफ़ीन ॾियण वठण में खोट कंदासीं, सभु बुछड़ाई धरती ते जेका आहे सा असीं कंदासीं, पर पोइ आसिरो अलाह में रखंदासीं त जन्नत में वेंदासीं। वलदीन आमनू वअमिलु सालिहात, जहन्नम जी ॻाल्हि थी, दोज़ख वारनि जी, त पोइ मोमिननि जे लाइ बि इत्मीनान जे लाइ हुनजे लाइ ईंदो ज़िक्र, जेके ईमान आणनि था ऐं अमल सालिह कनि था। वलदीन आमनू वअमिलु सालिहात उलाइका असहाबुल जन्नत हुम फ़ीहा ख़ालिदून। वइज़ अख़ज़ना मीसाक़ बनी इसराईल, हाणे 22 डिसोबीडियंस जो वरी ज़िक्र थो अचे। हाणे पहुता आहियूं 83 नंबर आयत ते। वइज़ अख़ज़ना, यादि कर उहो वक़्तु, वइज़ अख़ज़ना मीसाक़ बनी इसराईल ला तअबुदून इल्लल्लाह वबिल वालिदैनि इहसाना वज़िल क़ुर्बा वल-यतामा वल-मसाकीन वक़ूलू लिन्नासि हुस्ना, माण्हुनि सां सुहिणे नमूने सां ॻाल्हायो। वअक़ीमू सलात वातु ज़कात, यादि कर जॾहिं इहे मीसाक सां वरितो हो पंहिंजे बनी इसराईल खां। वइज़ अख़ज़ना मीसाक़ बनी इसराईल ला तअबुदून इल्लल्लाह वबिल वालिदैनि इहसानम वज़िल क़ुर्बा वल-यतामा वल-मसाकीन वक़ूलू लिन्नासि हुस्ना वअक़ीमू सलात वातु ज़कात सुम्मा तवल्लैतुम, पोइ ताईं फिरी वियो। हे सभु वाइदा करे, मीसाक करे, कोवेनेंट करे, टेस्टामेंट करे, वरी फिरी विया हलिया। सुम्मा तवल्लैतुम इल्ला क़लीलम मिनकुम, सवाइ तव्हांजे थोरनि मंझां, तव्हां मंझां के थोरा ई हुआ जेके फिरिया कोन, पंहिंजे दीन ते रहिया, जेको तौरात में जेको अलाह ताला हुकुम कयो उन ते क़ाइमु रहिया, थोरा तमामु, बाक़ी सभु फिरी विया। सुम्मा तवल्लैतुम इल्ला क़लीलम मिनकुम वअंतुम मुअरिदून, ऐं तव्हीं एराज़ करण वारा, मुंहुं फेराइण वारा, एराज़ करण वारा, यानी इहो रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन ज़माने में मुख़ातिब आहे बनी नज़ीर, बनी कुरैज़ा, बनी फलाणा, उन्हनि सां उते जेके यहूदी आहे, पर अॼु क़यामत ताईं जेके बि यहूदी आहिनि उन सां इहो इशारो आहे, उन ॾांहुं ख़िताबु आहे उन सां। वइज़ अख़ज़ना मीसाक़, हाणे ॿियो वाइदो जेको कयोसीं तव्हां सां। वइज़ अख़ज़ना मीसाक़कुम ला तस्फ़िकून दिमाअकुम, जीअं खून न वहाईंदो पंहिंजनि जो पराणनि जो खून जेको वहाइनि था पिया, हींअर जो फ़लस्तीन मंझि यहूदी एॾो खून वहायो आहे धरती ते, ॿिया जेके ज़ुल्म यहूदी जे करे पिया थियनि, ईरान में, अफ़गानिस्तान में, हिन में सभु यहूदियुनि खे ख़ुशि करण जे लाइ, पंहिंजे हिन फ़लस्तीन जे कब्ज़े करण वारनि ते। वइज़ अख़ज़ना मीसाक़कुम ला तस्फ़िकून दिमाअकुम वला तुख़रिजून अनफुसकुम, ऐं पंहिंजनि खे बि जेके मुल्क जा रहाकू आहिनि उनखे कढंदव कोन मुल्क मां, उनखे केतिरनि खे कढी छॾियऊं। वला तुख़रिजून अनफुसकुम मिन दियारिकुम, पंहिंजे घरनि मां न कढंदव। सुम्मा अक़ररतुम, पोइ तव्हां इक़रार बि कयो, उन ॻाल्हि खे मञियो बि, मीसाक कयुव। वअंतुम तशहदून, ऐं तव्हां हुनजा शाहिद बि आहियो, इक़रार बि कयो ऐं शहादत बि ॾिनव।
ثم أنتم هؤلاء تقتلون أنفسكم पोइ तव्हीं हुया आहियो जेके हिक ॿिए खे कुहो था وتخرجون فريقا منكم من ديارهم पंहिंजनि खे पंहिंजे मुल्क मां कढो बि था تظاهرون عليهم بالإثم والعدوان ऐं पंहिंजे गुनाह जो कमु करे उन हिक ॿिए जे हलाक था करियो हिक ॿिए खे गुनाह जे कम सां पंहिंजी दुश्मनी जे कम सां दुश्मनी पाण में इन जो जॾहिं ईस्ट पाकिस्तान टुटो पिए तंहिं वक़्तु मौलाना साहिबु वीचारो पंहिंजो बुठो हुयो मोहम्मद मूसा गुज़ारे वियो हीउ ॿियो मोहम्मद मूसा ॿियो आहे उहो मूं सां गॾु वेठो उहो पढ़ियईं पिए चई त हीउ क़ुर शरीफ़ में ॾिस छा लिखियो पियो आहे असांजा पंहिंजा आहिनि पाकिस्तानी जेके बंगालियुनि खे मारीनि पिया कुहनि पिया कढनि पिया सभु ज़ुल्म कनि पिया ऐं वरी चवंदा असीं मुस्लमान आहियूं ثم أنتم هؤلاء تقتلون أنفسكم وتخرجون فريقا منكم من ديارهم تظاهرون عليهم بالإثم والعدوان وإن يأتوكم أسارى ऐं उनखे क़ैदी बनायो था तफ़ादूहुम त एवज़ भरे ॾियनि फिदियो ॾियनि वहुव मुहर्रमुन अलैकुमुल इख़राजुहुम तव्हां उनखे कढण ई पहिरीं अलाह ताला हराम कयो उनखे मारणु तव्हां लाइ हराम हो उनजो क़ैदी बनाइणु हराम हो सभु ॻाल्हियूं हराम तव्हां कयूं अफ़तुमिनून बिबादिल किताब पोइ त किताब तौरात इंजील क़ुरान कुझु हिसे खे मञो था कुझु हिसे खे नथा मञो अफ़तुमिनून बिबादिल किताब वतकफ़ुरून बिबाद فما جزاء من يفعل ذلك منكم إلا خزي في الحياة الدنيا मुंहिंजे मोहम्मद मूसा भुट्टे साहिबु चयो त हीअ ख़िज़ियुनि फिल हयात दुनिया जो लश्कर 92,000 सरेंडर कयो काफ़र यारो लख लानत में यानी काफ़र यारो तव्हां सरेंडर कयो आहे 92,000 फ़ौज थी करे ऐं पोइ वरी फ़ख्र सां जंहिं छॾाए आयो जेको हुनखे कुई छॾियो ذلك منكم إلا خزي فما جزاء من يفعل ذلك منكم إلا خزي في الحياة الدنيا ويوم القيامة يردون إلى أشد العذاب وما الله بغافل अम्मा तअमलून जेको करियो था अमल अलाह ताला गाफ़िल न आहे यहूदियुनि ते बि नसारनि ते बि असां मुस्लमाननि ते बि पाकिस्तान ते बि हिंदुस्तान ते बि तुर्कियुनि ते बि अफ़गानिस्तान ते बि जेको पंहिंजनि खे ईअं कोहे थो ज़ुल्म करे थो अलाह ताला ॾिसे थो वेठो तव्हां सम्झो ख़िज़ियुनि फिल हयात दुनिया वज़ाबुल आख़िरत अकबर लौ कानू यामलून فما جزاء من يفعل ذلك منكم إلا خزي في الحياة الدنيا ويوم القيامة يردون إلى أشد العذاب موٹا वेंदा वरी सां وما الله بغافل عما تعملون أولئك الذين اشتروا الحياة الدنيا بالآخرة فلا يخفف عنهم العذاب ولا هم युनसरून उन्हनि तां अज़ाब घटाइबो कोन न को हटाइबो न को घटाइबो न को घटि थींदो ऐं न को मददगार ईंदो जेको मदद करे न छॾाए न जानू वञा कढी वञे न हलियो अहिड़ो को बि कोन्हे को जेको अलाह ताला खां फुरे ऐं पंहिंजो जान वञा कढी वञे हलियो यहूदियुनि खे नसारनि खे मुस्लमाननि खे पाकिस्तान जे वलक़द आतैना 27वीं ॻाल्हि आहे जेका हुनजे पंहिंजे disobedience जी वलक़द आतैना मूसल किताब कफ़ैना मिन बादिही बिर्रुसुल पोइ रसूल ॿिया मोकिलियासीं वातैना ईसा इब्न मरियम अल बय्यिनात जो ईसा अलैहिस्सलाम जो ज़मानो आयो वयदना बिरूहिल क़ुद्स हुनखे असां मदद कई रूहुल क़ुद्स सां अफ़कुल्लमा जाकुम रसूलुम बिमा ला तहवा अनफुसुकुम अस्तकबरतुम फफरीक़न कज़्ज़बतुम वफरीक़न तक़्तुलून
पोइ जेके पैगम्बर आया पोइ हुन मां कनि खे कूड़ो कयऊं, कनि खे कुठऊं, कनि खे शहीद कयऊं। वक़ालू क़ुलूबुना गुल्फ़, चऊं असांजे दिलियूं जेके आहिनि से कुर्फ़ लॻा पिया आहिनि। अलाह ताला चयो बल लअनहुमुल्लाह, अलाह हुन ते लानत थो करे बेकुफ़्रिहिम, संदन कुफ़्र जे करे। फ़क़लीलम मा युमिनून, सदाईं भले यहूदी, सदाईं भले नसारा, सदाईं भले मुस्लमान, पर घटि आहिनि उन्हनि मां जेके मोमिन ईमान वारा। सूरत यूसुफ में फरमाए त घणेई था चवनि पाण खे असीं मुस्लमान आहियूं पर ईमान अथनि कोन को दिलि में। लअनहुमुल्लाह बिकुफ़्रिहिम फ़क़लीलम मा युमिनून वलम्मा जाअहुम किताबुन मिन इंदिल्लाहि मुसद्दिक़ुल लिमा मअहुम वकानू मिन क़ब्लु यस्तफ्तिहून अलल्लज़ीना कफ़रू। क़ुर शरीफ़ जॾहिं आयो, पंहिंजो यहूदी पंहिंजो चवंदा हुआ ॿियनि अरबनि खे त असांजो नबी अचिणो आहे, उहो जॾहिं ईंदो पोइ तव्हां सां असीं कंदासूं जेको कयोसीं। त पोइ जॾहिं नबी अची वियो पोइ चवंदा अरे हीअ त बनी इस्माइल मज़ा आहे, बनी इस्राइल मज़ा न आहे। त पोइ हुनजा दुश्मन थी बीह रहिया, चयो न हिनखे त असीं क़बूलु कंदासूं ई कोन, हालांकि आहे सही पर असीं क़बूलु कोन कंदासूं। पोइ हाणे हुनखे छा कबो। कानू मिन क़ब्लु यस्तफ्तिहून, हुन लाइ दुआऊं घुरंदा त असांजो नबी अचे अचे अचे, नबी अचे। असांजो नबी त अचिणो हो, आख़िरी नबी, आख़िर ज़मान, हुनजो हुयो मालूम हुनखे। पोइ जॾहिं उहो आयो ॾिठऊं हुनखे त पोइ कुफ़्र कयऊं हुनजो। कानू मिन क़ब्लु यस्तफ्तिहून अलल्लज़ीना कफ़रू फलम्मा जाअहुम मा अरफ़ू, जॾहिं सुञातऊं बि त आहे बि हो, कफ़रू बिही, पोइ हुनजो कुफ़्र कयऊं। फलानतुल्लाहि अलल काफ़िरीन, पोइ काफ़िरनि ते लानत आहे। सभिनी ते लानत कोन्हे, जेके जन कुफ़्र कयो अथनि ते लानत आहे, जेके हींअर कुफ़्र कनि था उन्हनि ते लानत आहे, भले केर बि हुजनि। बेसमश्तरौ बिही अनफुसहुम, बुता तव्हां बुछड़ी सौदाबाज़ी आहे जेको ख़रीद फ़रोख़्त कई आहे, तव्हां बुछड़ी अथव। ऐं यकफ़ुरू बिमा अंज़लल्लाहु बग़यन ऐं युनज़्ज़िलल्लाहु मिन फ़ज़लिही अला मन यशाअु मिन इबादिही फ़बाऊ बिग़ज़बिन अला ग़ज़बिन वलिलकाफ़िरीन अज़ाबुन मुहीन। ख़्वारी वारो अज़ाब आहे काफ़िरनि जे लाइ। वइज़ा क़ील लहुम आमिनू बिमा अंज़लल्लाहु क़ालू अनुमिनु बिमा उन्ज़िल अलैना, चवंदा ईमान आणियो। जीअं पहिरीं फरमाए मुनाफ़िक़ जेका चवंदा असीं ईअं ईमान आणियूं जीअं भूकनि, बेवकूफ़नि, अहमकनि पंहिंजो ईमान आंदो आहे मुस्लमाननि। हिते फरमाए थो त चवंदा असां ईमान आंदो आहे पंहिंजे किताब ते। बिमा अंज़लल्लाहु क़ालू नुमिनु बिमा उन्ज़िल अलैना वयकफ़ुरून बिमा वराअहु वहुवल हक़्क़ु मुसद्दिक़न लिमा मअहुम कुल फलिम तक़्तुलून अंबिया अल्लाहि मिन क़ब्लु इन कुंतुम मुमिनीन। वलक़द जाअकुम मूसा बिलबय्यिनाति सुम्मा इत्तख़ज़्तुमुल इज्ल मिन बअदिही वअंतुम ज़ालिमून। वइज़ अख़ज़ना मीसाक़कुम वरफ़अना फ़ौक़कुमुत तूर, हीअ मीसाक़ जी ॻाल्हि, तव्हां सां मीसाक़ कयोसीं केतिरा दफ़ा आई आहे। वइज़ अख़ज़ना मीसाक़कुम वरफ़अना फ़ौक़कुमुत तूर ख़ुज़ू मा आतैनाकुम बिक़ुव्वतिन वस्मऊ क़ालू समिअना व असैना, चई असां ॿुधोसीं पर डिसोबे कंदासूं, मञीदासूं कोन को, हलंदासूं कोन को, हुन ते बेफ़रमानी कंदासूं, नाफ़रमानी कंदासूं। क़ालू समिअना व असैना व उशरिबू फ़ी क़ुलूबिहिमुल इज्ल, ॻऊं हुननि जे दिलि में घिड़ी वई हाली, बेकुफ़्रिहिम, संदन कुफ़्र जे करे। ॾिसो केरु आहे,
قل بئس ما يأمركم به إيمانكم إن كنتم مؤمنين قل إن كانت لكم الدار الآخرة عند الله خالصة من دون الناس فتمنوا الموت إن كنتم صادقين ولن يتمنوا أبدا بما قدمت أيديهم والله عليم بالظالمين ولتجدنهم أحرص الناس على حياة ومن الذين أشركوا जेके मुशरिक आहिनि ऐं यहूदी भई ज़िंदगी हुननि खे तमामु घणी थी वणे ऐं तमामु हयाती घणी था चाहिनि وَلَتَجِدَنَّهُمْ أَحْرَصَ النَّاسِ عَلَىٰ حَيَاةٍ وَمِنَ الَّذِينَ أَشْرَكُوا يَوَدُّ أَحَدُهُمْ لَوْ يُعَمَّرُ أَلْفَ سَنَةٍ وَمَا هُوَ بِمُزَحْزِحِهِ مِنَ الْعَذَابِ أَن يُعَمَّرَ وَاللَّهُ بَصِيرٌ بِمَا يعملون قل من كان عدوا لجبريل فإنه نزله على قلبك قلب محمد مصطفى صلى الله عليه وسلم فإنه نزله على قلبك بإذن الله مصدقا لما بين يديه وهدى وبشرى للمؤمنين من كان عدوا لله وملائكته ورسله وجبريل وميكال فإن الله عدو للكافرين ولقد أنزلنا إليك آيات بينات हाणे 28 हुनजी बेफ़रमानी وَلَقَدْ أَنزَلْنَا إِلَيْكَ آيَاتٍ بَيِّنَاتٍ وَمَا يَكْفُرُ بِهَا إِلَّا الْفَاسِقُونَ أَوَكُلَّمَا عَاهَدُوا عَهْدًا نَبَذَهُ فَرِيقٌ مِّنْهُمْ بَلْ أَكْثَرُهُمْ لَا يُؤْمِنُونَ وَلَمَّا جَاءَهُمْ رَسُولٌ مِّنْ عِندِ اللَّهِ مُصَدِّقٌ لِمَا مَعَهُمْ نبذ فريق من الذين أوتوا الكتاب كتاب الله وراء ظهورهم كأنهم لا يعلمون واتبعوا ما تتلو الشياطين على ملك سليمان وما كفر سليمان ولكن الشياطين كفروا يعلمون الناس السحر وما أنزل على الملكين ببابل هاروت وماروت وما يعلمان من أحد حتى يقولا إنما نحن فتنة فلا تكفر فيتعلمون منهما ما يفرقون به بين المرء وزوجه وما هم بالضارين به من أحد إلا بإذن الله ويتعلمون ما يضرهم ولا ينفعهم ولقد علموا لمن اشتراه ما له في الآخرة من خلاق ولبئس ما شروا به أنفسهم لو كانوا يعلمون ولو أنهم آمنوا واتقوا لمثوبة من عند الله خير لو كانوا يعلمون हाणे 103 आयतूं थी वियूं हिते ऐं हिते असीं वक़फ़ो कयूं था इंशाअल्लाह आमीन वरी अॻिते पढ़ंदासूं अल्लाहुम्मा अग़फ़िरना वरहमना वरज़ुक़ना वहफ़ज़ना वहदना इला सिरातिल मुस्तक़ीम सिरातिल लज़ीना अनअमत अलैहिम ग़ैरिल मग़्दूबि अलैहिम वलद्दालीन आमीन रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम वतुब अलैना इन्नका अंतत तव्वाबुर रहीम हस्बी अल्लाहु ला इलाहा इल्ला हु अलैहि तवक्कलतु रब्बुल अर्शिल अज़ीम सुब्हान रब्बिका रब्बिल इज़्ज़ति अम्मा यसिफ़ून व सलामुन अलल मुरसलीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन ربنا تقبل منا إنك أنت السميع العليم وتب علينا إنك أنت التواب الرحيم حسبي الله لا إله إلا هو عليه توكلت رب العرش العظيم أستغفر الله الذي لا إله إلا هو الحي القيوم وأتوب إليه
اللهم اغفر موتانا، اللهم اغفر موتانا، اللهم اغفر موتانا، اللهم اصلح ذريتنا، اللهم اغفر لنا وارحمنا وارزقنا واحفظنا واهدنا الى الصراط المستقيم، صراط الذين انعمت عليهم غير المغضوب عليهم ولا الضالين. اللهم صل على سيدنا محمد وعلى اله وصحبه وازواجه وذرياته البيت اجمعين برحمتك يا ارحم الراحمين، والحمد لله رب العالمين.